रिज़वानुल्लाहि तआला अलैहिम अजमईन। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़िल क़ुरआनिल मजीद वल फ़ुरक़ानिल हमीद। अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। मुहम्मदुर रसूलुल्लाहि वल्लज़ीना मअहू अशिद्दाउ अलल कुफ्फारि रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कान सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन उख़र। अन्नबिय्यु औला बिल्मुमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। फ़क़द क़ाल अल्लाहु तबारक व तआला फ़ी मक़ामिन उख़र। इल्ला तंसुरूहु फ़क़द नसरहुल्लाह इज़ अख़रजहु अल्लज़ीन कफ़रू सानिय इस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह मअना। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मन कुन्तु मौलाहु फ़अलियुन मौलाहु। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबि अहलिल जन्नह। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम हुसैन मिन्नी व अना मिनल हुसैन। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्सहाबतुहु कुल्लुहुम अदूल अस्सहाबतुहु कुल्लुहुम अदूल। फ़क़द क़ाल अन्नबिय्यु सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अस्हाबी कन्नुजूम फ़बिअय्यिहिम इक़्तदैतुम इह्तदैतुम। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल उम्मियुस सादिकुल अमीन। इन्नल्लाह व मलाइकतहु युसल्लूना अलन नबी या अय्युहल्लज़ीना आमनू सल्लू अलैहि व सल्लिमू तस्लीमा। अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मदिन व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद। तमाम साथी मोहब्बत सां अक़ीदत सां
इहतराम सां इबादत जे नियत सां आकाए नामेदार जनाबे मोहम्मद मुस्तफ़ा अहमद मुस्तबा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ज़ाते गिरामी ते दुरूद शरीफ जो नज़रानो पेश कयो जी मदीने जे मीर सां जेतरी मोहब्बत आ उतरे बुलंद आवाज़ अल्लाहुम्मा सल्लि अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा सल्लैता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद अल्लाहुम्मा बारिक अला मुहम्मद व अला आलि मुहम्मद कमा बारकता अला इब्राहीम व अला आलि इब्राहीम इन्नका हमीदुम मजीद करीमा बेबख्शाए बरहाल करीमा बेबख्शाए बरहाल कि हस्तम मसीरे कमंदे हवा नदारे मुगैरस तू फरियाद रस तू यासियारा खता बख्श बस। वाजिबुल इख्तिराम काबिल सद इख्तिराम उलमाए किराम स्टेज पे मौजूद अकाबरीन उम्मत पिंडाल में मौजूद मुझा हम सफर गैरतमंद जुर्रतमंद बहादुर निडर साथियों अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातुहू। अज जही नाज़ीम शान फकीरुल मिसाल तारीख साज यादगार हसीम शान इज्तिमा जे इनेकाद ते बिरादरम हाफिज अताउल्लाह साहब के उन जी टीम के लोकल जमात के मुंतज़मीन के दिल जी अता गहराइन सां मुबारकबाद पेश कयां थो। दुआ है तशल रब करीम तवा सां सभी जी हाज़री के मंजूर व मक़बूल फरमाए। अज इन इज्तिमा में बिरादर मुकरम बिरादर अजीज कायद सिंह अल्लामा राशिद खालिद महमूद सुमरो दामत बरकातुल आलिया के हाजिर थियणो हो, लेकिन तंजीमी मसरूफियतुन जे करे पंजाब जे ऐं आज़ाद कश्मीर जे सफ़र ते हुजण जे करे संदस जे हुक्म ते अवां वटि हाज़िर आहियां इन उम्मीद सां त मुंतज़मीन भी ऐं सामईन भी हाज़री के मंजूर ऐं कबूल फरमाईंदा। उलमाए किराम जा बयानात थी चुका कि लंबी चौड़ी गुफ्तगू करनी कोने, सिर्फ अवां जे जज्बात के बेदार करण घुरा थो। उलमाए देवबंद जो अकीदो अवां जे साम्हूं रखण चाहियां थो। मसलक उलमाए देवबंद जे वाज़ेह मौक़िफ़ का अवां के आगाह करण घुरा थो। उलमाए देवबंद जमीयत उलमाए इस्लाम अदम तशद्दुद जी पॉलिसी ते अमल रखंदड़ जमात आहे। असां वटि दलील जी गुफ्तगू हूंदी आहे, सियासी मैदान हूंदो तब दलील हूंदो, मसलकी ऐं मज़हबी माहौल हूंदो तब दलील हूंदो, पंहिंजो अकीदो साबित करणो हूंदो तब दलील हूंदो। उलमाए देवबंद दलील जी ज़ुबान ॻाल्हाईंदी आहे, गार गंदू हो ॾींदो आहे जंहिं वटि दलील नाहे हूंदो, बकवास हो कंदो आहे जंहिं वटि दलील नाहे हूंदो। अल्लाह जे फज़ल ऐं करम सां अल्लाह हिन उलमाए देवबंद के सियासत के मैदान में भी दलील सां नवाज़ियो आहे, तदरीस के मैदान में भी दलील सां नवाज़ियो आहे, मस्जिद मदरसे के मैदान में भी दलील सां नवाज़ियो आहे, तबलीग ऐं जिहाद के मैदान में भी दलील सां नवाज़ियो आहे। अक़ाइद के हवाले सां भी उलमाए देवबंद पंहिंजो अकीदो साबित कयो आहे त अल्लाह जे पाक कुरान जे हुक्मन के मुताबिक ऐं मदीने जे मीर जे शरीयत के मुताबिक साबित कयो। असांजो नज़रियो, असांजो फ़लसफ़ो, असांजो मक़सद
जिया है तो कह में मौलवी रखे, कह में मुल्ला रखे, कह में जाकिर रखे, कह में जवा रखे, इहो हक नथो पहुंची सके तो वो मुक़द्दस हस्तिन जे खिलाफ जुबान दराजी करे। अल्लाह जी ज़ात, पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी ज़ात, आले रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, अहले बैत रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, असहाबे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम मुक़द्दस हस्तियों हैं। असांजी एतरी औकात कोन्हे जो असां इन्हनि मुक़द्दस हस्तियुनि जे ख़िलाफ़ पंहिंजी गंदी ज़ुबान मां का बकवास कयूं या उन्हनि जे किरदार खे दागदार करण जी कोशिश कयूं। जी असां हज़रत अबू बकर सिद्दीक़ के हक़ ते था समझो, हज़रत उमर फारूक के हक़ ते था समझो, हज़रत उस्मान गनी के हक़ ते था समझो। हे अल्लाह जो पाक कुरान मुझे हथन में आ, मुझो अकीदो, मुझी जमात जमियत उलमा इस्लाम जो अकीदो, उलमाए देवबंद जो अकीदो इहो त असां हज़रत अली जुल मुर्तज़ा के भी उही हक़ ते था समझो ऐं शहीद करबला जनाब हुसैन इब्ने अली के भी हक़ ते था समझो। कंहिं भी दुनियादार खे, कंहिं भी मुसलमान खे, कंहिं भी मौलवी खे, कंहिं भी मुल्ला खे, कंहिं भी ज़ाकिर खे, कंहिं भी ज़मान खे इहो हक़ नथो पहुंचे त उहो शहीद करबला जे शान में गुस्ताखी करे, आले रसूल जे शान में गुस्ताखी करे, अहले बैत रसूल जे शान में गुस्ताखी करे या असहाबे रसूल जे शान में गुस्ताखी करे। असांजो अकीदो ऐं ईमान इहो आहे त इहे तमाम हस्तियूं मुक़द्दस आहिनि। असांजी एतरी औकात ई कोन्हे जो इन्हनि मुक़द्दस हस्तियुनि जे शान में का छेड़खानी करे सघे। हज़रत अबू बकर सिद्दीक़ असांजे मथे जो ताज आहे, हज़रत उमर फारूक असांजे मथे जो ताज आहे, हज़रत उस्मान गनी असांजे मथे जो ताज आहे, हैदर करार असांजे मथे जो ताज आहे, हज़रत हसन असांजे मथे जो ताज आहे, हज़रत हुसैन असांजे मथे जो ताज आहे। रब्बे मोहम्मद जो कसम जी ला इलाहा इल्लल्लाह का सवा ईमान मुकम्मल कोन्हे, मोहम्मदुर रसूलुल्लाह का सवा ईमान मुकम्मल कोन्हे। बिल्कुल अहे नमूने इन्हनि सहाबा जी मोहब्बत का सवा, आले रसूल जी मोहब्बत का सवा, अहले बैत रसूल जी मोहब्बत का सवा असांजो ईमान मुकम्मल कोन्हे। दियस्त हुसैन, दीपनास्त हुसैन, शास्त हुसैन, बादशाहस्त हुसैन, सरदार सरदार नदाद दस्त दर दस्ते यजीद के चवण वारे खूब चयो त दीना हुसैन। असां उलमाए देवबंद अकीदो चाहे दीना हुसैन, दीन जो चौकीदार हुसैन, शाह हुसैन, बादशाह हुसैन, सरदार सिर नहीं छड़ी, नदाद दस्त दर दस्ते यजीद। लेकिन यजीद वक्त जे हथन ते बेइज्जत न करें। अज मुझो अकीदो भी हो तो हुसैनियत जिंदाबाद जा नारा हरी करे, वक्त जे जालिम हुक्मरानन जे सामो, जाबिरन जे सामो, दीन जे दुश्मनन जे सामो, हजरत हसन हजरत हुसैन जे दुश्मन जे सामो, हजरत अली जे दुश्मन जे सामो, हजरत उस्मान जे दुश्मन जे सामो, हजरत उमर जे दुश्मन जे सामो, हजरत अबू बकर जे दुश्मन जे सामो ऐं पाक पैगंबर जे खत्म नबूवत जे दुश्मन कायदानियत जे सामो कलमे हक बुलंद कर। रब्बे मोहम्मद जो कसम पाक पैगंबर जे नवासे जनाब हुसैन इब्ने अली जो दरसा है जे करबला जी रेगदार धरती ते नाने मोहम्मद जे दीन जे सरबुलंदी जे लाइ पंहिंजी जान जो नज़रानो ॾिनो पर यज़ीद जे हथनि ते बेइज्जत न कई। तकबीर, शान मुस्तफा,
शान-ए सहाबा, शान-ए अहल बैत, इमाम हसन हुसैन जे कातलंते, शहीद जे कातलंते, काताली बेगरतंते, काताली लांतियंते, मदारतंते दुश्मनंते, आलमंते दुश्मनंते। एक पल की थी बस हुकूमत यजीद की, एक पल की थी बस हुकूमत यजीद की, सदियां हुसैन की जमाना हुसैन का। मैं पूछण तो चाहिया तो तू जनाब हुसैन इब्न अली की विलादत के तो बयान तो करे, जनाब हुसैन इब्न अली जी शहादत के तो बयान तो करे। पाक पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो विसाल थे हुआ जनाब हुसैन इब्न अली जी उम्र 6 साल है। जड़े हजरत हुसैन इब्न अली जी शहादत किया जनाब हुसैन इब्न अली जी उम्र 56 साल है। तू हजरत हुसैन जी विलादत के तो बयान तो करे, तू हजरत हुसैन जी शहादत के तो बयान तो करे, तू करबला के तो बयान तो करे, करबला के फलसफे के बयान छो न तो करे, तू हजरत हुसैन जी विलादत के तो बयान तो करे, हजरत हुसैन जी जिंदगी के बयान छो न तो करे। हजरत हुसैन जी उम्र हुजूर जे विसाल जे वक्त 6 साल, शहादत जे वक्त उम्र घणी सही बोलियो तवज्जो कयो घणी 56 साल विच में घणा साल गुजरिया 50 साल। हजरत हुसैन इब्न अली हुजूर जे विसाल का वठी करे पंहिंजी शहादत ताईं जिंदगी जा 50 साल मदीना मुनव्वरा में गुजारियो। हे अल्लाह जो पाक कलाम मुझे हथन में आओ जनाब हुसैन इब्न अली मदीने जी रेतदार धरती ते पाक पैगंबर जे दीन शरीयत इस्लाम जे सरबुलंदी जी तबलीग कंदे तरवीज कंदे हिन कुरान जी तालीम कंदे गुजारिया हिन। जनाब हुसैन इब्न अली जिंदगी जा 50 साल हजरत अबू बकर के हथन ते बैयत करे गुजारिया हिन, हजरत उमर के हथन ते बैयत करे गुजारिया हिन, हजरत उस्मान के हथन ते बैयत करे गुजारिया हिन। 50 साल जनाब हुसैन इब्न अली मदीने के अंदर तलवार नहीं थी। जनाब हुसैन इब्न अली 50 साल मदीने में नाने मोहम्मद जो दीन पढ़ायो तरब जो कुरान पढ़ायो। चैलेंज तो गया मुस्तफा का हम सफर लालायो, मुस्तफा का हम सफर अपने तक जी सदा मुजाहिदन वांगुर बुलंद थियण खपे। मुस्तफा का हम सफर, मुस्तफा का हम सफर। हाँ गली गली नगर नगर वो उमर जो मदीने जे मीर जी मुराद है। सब सहाबी मुरीद हैं, सब सहाब भियारो जवारो चैलेंज तो कयो सब सहाबी मदीने जे मीर जा मुरीद हैं। उमर मदीने जे मीर जी दुआए मुराद है। सब मदीने जे मीर जे दरवाजे ते पाण आया। उमर मदीने जे मीर रब का घुरी वरतो। गली गली नगर नगर, गली गली नगर नगर, जामे कुरान हाफिज कुरान हजरत उस्मा, हजरत उस्मा जामे कुरान हाफिज कुरान। मजो को ने छो भलाए कोई बांग्लादेश वाला कौन था गलायो कहां जो मदीने जे मीर जे सहाबन सा प्यार कोने। जामे कुरान हाफिज कुरान गाल लिखतिया तो भला अर्ज कया
जिनखे हुजूर न्याणियों ॾिनियूं उन्हनि खे बि मन। हज़रत अलीअ खे मदीने जे मीर न्याणी ॾिनी, मुर्शिद अलीअ खे बि मन। मुर्शिद अलीअ खे नबीअ न्याणी ॾिनी, मुर्शिद अलीअ खे बि मन। हज़रत उस्मान खे मदीने जे मीर ॿ न्याणियूं ॾिनियूं, हज़रत उस्मान खे बि मन। अबू बकर ऐं उमर खां मदीने जे मीर न्याणियूं वरतियूं आहिनि, अबू बकर ऐं उमर खे बि मन। जिनखे मदीने जे मीर न्याणियूं ॾिनियूं उन्हनि खे बि मन, जिनखां मदीने जे मीर न्याणियूं वरतियूं उन्हनि खे बि मन। जामे कुरान हाफिज़ कुरान मुस्तफा का नूरुल ऐन, चलो ज़िन्नूरैन, माना जिनके मदीने जे मीर ॿ न्याणियूं ॾिनियूं उनखे ज़िन्नूरैन चइबो। मुस्तफा का नूरुल ऐन, मुस्तफा का नूरुल ऐन। ऐं चमन चमन गली गली जो कोने यारा के हिकिड़े टोले हिकिड़े फिरके हिकिड़े मसलक मुंहिंजे मुर्शिद अलीअ ते कब्ज़ो कयो। अली के फिरके जो कोने, मुंहिंजा मुर्शिद अली के मसलक जो कोने, मुंहिंजा मुर्शिद अली के मौलवी मुल्ला ज़ाकिर जो कोने। मुर्शिद अलीअ जी मोहब्बत मुंहिंजे ईमान जो हिस्सो। जंहिंजे दिल में अलीअ जी मोहब्बत कोने, रब्बे मोहम्मद जो कसम वो मुसलमान कोने। चमन चमन गली गली, चमन चमन गली गली। हे भी नारो लगे तो हुसैनियत हुसैनियत हुसैनियत, यजीदियत यजीदियत मर्तबा। कुछ बदबख्त मुझे मुर्शिद अली जे मोहब्बत भी अच्छी करे, हुजूर जे न्याणियुनि जो इनकार करे रहिया आहिनि, हुजूर जे अज़वाज जो इनकार करे रहिया आहिनि, हुजूर जे असहाब जो इनकार करे रहिया आहिनि। फिर यारो वारो तवज्जो खपे, तव्हांजे दिल जे दरवाजे ते दस्तक ॾियण थो चाहियो। नबीअ जे सहाबीअ में शक करणु नबीअ जे नबूवत में शक करण जे मुतरादिफ आहे। नबीअ जे सहाबीअ में शक करणु नबीअ जे नबूवत ऐं रिसालत में शक करण जे मुतरादिफ आहे। छो सहाबी चइबो छा कयो, पहिरियों इन ॻाल्हि खे सम्झ। सहाबी चइबो उनखे जंहिं मदीने जे मीर खे ॾिठो, सहाबी चइबो उनखे जंहिं मदीने जे मीर जे हथनि ते कलमो पढ़ियो, सहाबी चइबो उनखे जंहिं क़ुरान मदीने जे मीर खां पढ़ियो, सहाबी चइबो उनखे जंहिं क़ुरान मदीने जे मीर खां सिखियो, सहाबी चइबो उनखे वयुअल्लिमुहुमुल किताब वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा। सहाबी उनखे चइबो आहे जंहिंजो तज़किये नफ्स, जंहिंजी तरबियत, जंहिंजी इस्लाह, जंहिंजे दिल जी सफ़ाई, वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा, जंहिंजो तज़कियो नबी कयो हुजे, जंहिंखे पाक नबी कयो हुजे, जंहिंजी तरबियत नबी कई हुजे, जंहिंजी तालीम नबी कई हुजे, जंहिंखे क़ुरान नबी पढ़ायो हुजे, जंहिंजी इस्लाह नबी कई हुजे, उनखे सहाबी चइबो। जेकॾहिं सहाबीअ में शक थो करे त माना नबीअ जे नबूवत में शक थो करे। अब कुरान के मञो था, केड़ा था मञो? कुरान सचो भई त बुलंद कयो, कुरान सचो आहे। ॿुधो ओ यारो जवारो ॿुधो, मां पंहिंजे तरफ़ां सहाबा जी वकालत नथो कयो, हे कुरान खुद सहाबी रसूल जो वकील बणजी आयो। 1120 आयतूं, हिकिड़ी न ॿ न टे न 1120 आयतूं कुरान जूं सहाबा के शान में नाज़िल थी। बोली सहाबा ज़ाकिर ज़वार तुझी मञो या कुरान जी मञो? तू तो चवे सहाबा जो पाण में इख्तिलाफ हो, नऊज़ बिल्लाह मिन्हा, पाण में दुश्मनियूं हो। कुरान ते जॾहिं नज़र थो कया, कुरान खां पुछा थो त सहाबा कीअं हो, कुरान खां पुछा थो त नबीअ जा दोस्त कीअं हो, कुरान खां थो पुछा त नबीअ जा मुरीद कीअं हो। अल्लाह जो कुरान तो आवाज दे, मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ारी रुहमाउ बैनहुम तराहुम रुक्कअन सुज्जदन यब्तगून फज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। सुभान अल्लाह। अल्लाह जो कुरान तो जॾहिं मदीने जे मीर खे ॾिसंदो, मुहम्मदुर रसूलुल्लाह आहे त वजह आहे बा ॿुधण जे मूड में आयो, ॿुधण जे मूड कुरान पढ़ंदुसि
दलील जी बोली कराई तो कोई कथालत न हो के जे खिलाफ कोई बकवास न होती दलील जी बोली कराए अब हाजे हवाले फैसलो करे भी तो फैसलो पान कयो चले कुरान का तो पूछा तो सहाबी की है चले कुरान का तो पूछा तो मदीने जे मीर जा मुरीद की है कुरान तो चे वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा अल्लाह मदीने जे मीर जो तज़कियो कयो मदीने जे मीर सहाबा जो तज़कियो कयो अल्लाह कुरान मदीने जे मीर के दिनो मदीने जे मीर सहाबा के कुरान दिनो वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा अल्लाह बुर्दबारी संजीदगी मदीने जे मीर के दिनी मदीने जे मीर बुर्दबारी संजीदगी सहाबा के ट्रांसफर मुहम्मदुर रसूलुल्लाह कुरान आवाज़ो दिनो मदीने जे मीर के दिसंदो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहू ऐ जेका मदीने जे मीर सां गॾु उन्हनि खे मदीने जे मीर सां गॾु केरु हूंदा हा ॻाल्हायो केरु हूंदा हा ॻाल्हायो केरु हूंदा हा कुरान तो चए मुहम्मदुर रसूलुल्लाह भैया वारो मुहम्मदुर मीर के दिसंदो वल्लज़ीना माअहू ऐ जेका मदीने जे मीर सां गॾु उन्हनि खे दिसंदो कुरान तो चए मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ार काफरन के खिलाफ तवा के सख्त मिलता अशिद्दाउ अलल कुफ़ार काफरन के खिलाफ तांके मदीने जे मीर जा सहाबी भी काफरन के खिलाफ सही सख्त हा अज मदीने जे मीर जे सहाबन जा मुरीद भी काफरन के खिलाफ चो के ज़ाकिर रखे के चो सवार रखे चो के मौलवी रखे चो के पीर रखे तो भैया जे चौकते अमेरिका के खिलाफ नारो हणी रेखारे इमरान के खिलाफ नारो हणी रेखारे हुसैन इब्न अली करबला जी रेखदार धरती ते मुसलमान के दुश्मन यजीद के ललकारे हो अज जमीयत उलमा इस्लाम का है जोधा हुसैन इब्न अली का मुरीद बेयारो दते आलम इस्लाम के दुश्मन वक्त जे यजीद अमेरिका के लख लानत लो कह रहा है अब तो अमेरिका का यारी अतोया अमेरिका का यारी अजाब दोस्ती दा कायल है अजा अमेरिका दुश्मनी कोन दा जायो पर दोस्ती भी दोस्ती हुजे गुलामी ना हुजे असाजा हुक्मरान अमेरिका जी बूट पॉलिश था कन चमचा खोरी था कन चवंदा दोस्ती दोस्ती तो असा भी चौखा तो अमेरिका सा दोस्ती हुजे जे बेन मुल्कन सा दोस्ती हो लेकिन अमेरिका सा ताल्लुक दोस्ती वारो हुजे आकाए गुलाम वारो ना हुजे एकड़े पासे तू दोस्ती जो नारो तो हणे बे पासे कुरान का तो पूछा कुरान तो चयो अब्दुल्लाह साहब मेरे मुंह करे वे चले कुरान का तो पूछा कुरान तो चवे वलन तर्दा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम तो जे अमेरिका सा दोस्ती रख तो जे यहूदन सा दोस्ती रख तो जे नसारन सा दोस्ती रख तो जे इस्राइल सा दोस्ती रख कुरान तो जे वलन तर्दा अनकल यहूद वलन नसारा हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम अल्लाह जो कुरान तो जे यहूदी ने नसारा ताजा दोस्त थी न था सकन ताजा राजी थी न था सकन हत्ता तत्तबिअ मिल्लतहुम जैसी तई तहां पंजो दीन छड़े करे उन जे दीन के कबूल न कयो तेसी तई इन जो डिमांड ईदियूं रहदियूं इन जा मुतालबा ईंदा रहदा ये ता राजी कोन था सकन जिन जे रब तो चाहिए ता सा राजी कोन थींदा उन के लख लानत मोकल जे या न मोकल जे अमेरिका ते लानत कजे या न कजे मुसलमानन के दुश्मन ते लानत कजे या न कजे अमेरिका जो यारा अमेरिका ते यहूदियत नारे तकबीर तो चले सहाबा जो पाण में इख्तिलाफ हो कुरान का बचम कुरान का रहनुमाई वतम कुरान जो हुक्म मिलियो कुरान जो आवाज मिलियो मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहू अशिद्दाउ अलल कुफ़ारी रुहमाउ बैनहुम कुरान तो चले जने मदीने जे मीर के दिसंदो मदीने जे मीर सा जेका गदहन उनन के दिसंदो अशिद्दाउ अलल कुफ़ार काफिरन ते तवा के सख्त मिलंदा रुहमाउ बैनहुम कुरान तो चे जने मदीने जे मीर वल्लज़ीना माअहू जका मदीने जे मीर सा गॾु उन्हनि खे ॾिसंदो रुहमाउ बैनहुम
तव्हां के सहाबा हिक ॿिए सां प्यार कंदे नज़र ईंदा। अशिद्दाउ अलल कुफ़ार, काफ़रनि ते सख़्त, रुहमाउ बैनहुम, पाण में प्यार कंदड़, तराहुम रुक्अन सुजदन यब्तगून फ़ज़लन मिनल्लाहि व रिज़वाना। जॾहिं मदीने जे मीर खे ॾिसंदो, सहाबा खे ॾिसंदो, तव्हां खे रुकू में मिलंदा, तव्हां खे सजदे में मिलंदा, तव्हां खे रब जो फज़ल ॻोल्हींदे नज़र ईंदा। तुंहिंजी मञा या क़ुरान जी मञा? दुरंगी छोड़ यकरंग हो जा, दुरंगी छोड़ यकरंग हो जा, सरासर मोम बन या फिर संग हो जा, या कुरान जो इनकार कर या कुरान जो इकरार करे, सहाबा से मोहब्बत जो इकरार कर। वो चांद जो रोशन हुआ बदहा के उफक पर, वो चांद जो रोशन हुआ बदहा के उफक पर, उस चांद के ताबिंदा सितारे हैं सहाबा। हम फख्र से कहते हैं हमारे सहाबा, वल्लाह हमें जान से प्यारे हैं सहाबा। फलसफे करबला के संग जनाब हुसैन इब्ने अली जी विलादत संगत, जनाब हुसैन इब्ने अली जी शहादत संगत, करबला संगत हुसैन इब्ने अली जे 50 साला जिंदगी के भी बयान कर। जेकॾहिं जनाब हुसैन इब्ने अली इन 50 सालन में हजरत अबू बकर के खिलाफ, हजरत उमर के खिलाफ, हजरत उस्मान के खिलाफ तलवार खइया, ततो के हक ते मञा। जनाब हुसैन इब्ने अली करबला जी रे तौर धरती यजीद के ना हक ते समझो तलवार खई, कुरान पढ़े आलम में 54 साल की उम्र में मदीने का सफर करे, यजीद के ललकारी दो, करबला जी रेज़ार धरती ते पहुंचो, छो त यजीद के जनाब हुसैन इब्ने अली ना हक ते समझो उन जे खिलाफ जंग कई, पर जवानी के आलम में 50 साल जिंदगी में जनाब हुसैन इब्ने अली मदीने के अंदर अबू बकर सिद्दीक के हथन ते पे चक्कई, उमर फारूक के हथन ते पे चक्कई, उस्मान गनी के हथन ते पे चक्कई। इन 50 साल में जनाब हुसैन इब्ने अली खान के खिलाफ तलवार साबित कर, मैं तुझे हथन ते पे चक्करे तुझी जमात में शामिल थियण लाइ तैयार हूं। 50 साल हुसैन इब्ने अली जा छम तो बयान करे। मकाम मर्तबो हुजूर रखो मथे कोई कोने, दुनिया कायनात के गल कयो, पाक पैगंबर के कदमन दा कुर्बान, दुनिया कायनात के गल कयो, पाक पैगंबर के बचरन दा कुर्बान, असांजी अम्मा अम्मा फातिमा साहिब, असांजे मथे जो ताजा जनाब अलीउल मुर्तज़ा, असांजो मुर्शिद इमामा जनाब हसनैन करीमैन, असांजा मुर्शिद मथे जो ताज है। हुजूर जे बचड़न के भी मन ऐं हुजूर जे मुरीदन के भी मन। तू तो चवे तनाउज़ु बिल्लाह मिनहा अबू बकर सिद्दीक हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का तो खिलाफत ते कब्जो कयो। वो अबू बकर सिद्दीक जंहिंजे लाइ रब थो चवे कुरान मजीद में, तू तो चवे अली सो सिद्दीक सां बुग़्ज़ हो, झेड़ो हो, अदावत हुई, बकवास तो करे, कौम के गुमराह तो करे। वो अबू बकर सिद्दीक जै अबू बकर सिद्दीक अकेले के अल्लाह मदीने जे मीर जो दोस्त को चुनिया। हिकड़ो मानू, हिकड़ो सहाबी जंहिंखे डायरेक्ट अल्लाह मदीने जे मीर जो दोस्त सॼो। अल्लाह कुरान मजीद में तो फरमाए इल्ला तंसुरूहु फक़द नसरहु इज़ अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू सानी अस्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार इज़ यक़ूलु लिसाहिबिही ला तहज़न इन्नल्लाह माना। तू तो चवे अबू बकर जी नऊज़ु बिल्लाह मिन्हा अली सां दावत ही अल्लाह जे कॾहिं दोस्त सॼे कुरान में सॼो आ त हिकिड़े अबू बकर के सॼो आ। अबू बकर सिद्दीक जो वाक़ियो, ग़ार जो वाक़ियो, हिजरत जो वाक़ियो तव्हांखे ख़बर हूंदी, लंबो थी वेंदो। कुरान जी आयत अल्लाह फरमाए थो मदीने जे मीर खे जॾहिं ग़ार जे दरवाज़े ते हिजरत जी रात काफ़िर पहुता, मुनाफ़िक पहुता, मदीने जे मीर जा दुश्मन पहुता,
अबू बकर सिद्दीक जा दुश्मन पहुता अल्लाह कुरान नाज़िल कयो मदीने जमीर के रब फरमायो इल्ला तंसुरुहु फक़द नसरहुल्लाह इज़ा अख़रजहु अल्लज़ीना कफ़रू सानिय स्नैनि इज़ हुमा फ़िल ग़ार ए मदीने जमीर पंहिंजे दोस्त के चओ इज़ यक़ूलु लिसाहिबिही साहिब जी माना दोस्त कुरान थो चवे त महबूब मदीने जमीर पंहिंजे दोस्त अबू बकर के चओ ला तहज़न न घबराए इन्नल्लाह माना अल्लाह तो सा गदा जे अबू बकर सिद्दीक सा रब गद हुजे जे अबू बकर सिद्दीक के दोस्ती जो सर्टिफिकेट अल्लाह पान दे को मौलवी को साकिर ज़बान 1000 बार अबू बकर जी नफी करे रब अबू बकर के मदीने जे मीर जे दोस्ती जो भी सर्टिफिकेट नहीं छड़ियो जब रब अबू बकर के पंहिंजी मदद ऐं मुआवनत जो भी सर्टिफिकेट नहीं छड़ियो ला तहज़न इन्नल्लाह मअ उलमा के को थोड़िया साईं मुझे लिया उलमा के शहादत का बड़ो मर्तबे वालो कोई मौत कोने हजरत उमर साईं शहीद हजरत उस्मान साईं शहीद हजरत अली साईं शहीद हजरत हसन साईं शहीद ज़हरा जे करे हजरत हुसैन साईं शहीद अबू बकर साईं शहीद ना है जो बिजारो वालो तवज्जो है शहादत का वडो मान मर्तबे वालो शहादत भी अल्लाह जे तरफा होंदी आ नबूवत भी अल्लाह जे तरफा हुई को पंहिंजी मर्ज़ी सां नबी भी न थो थी सके को पंहिंजी मर्ज़ी सां शहीद भी न थो थी सके उलमा तवज्जो कन पंहिंजी मर्ज़ी सां को नबी न थो थी सके पंहिंजी मर्ज़ी सां को शहीद न थो थी सके शहादत का वडो को मर्तबो कोने उमर साईं शहीद उस्मान साईं शहीद अली साईं शहीद हजरत हसन साईं शहीद हजरत हुसैन साईं शहीद अबू बकर साईं शहीद को ने छो कुरान तो चवे त अबू बकर के चो पंहिंजे दोस्त के चो ला तहज़न इन्नल्लाह माना पंहिंजे दोस्त के चो घबराए ना परेशान न थे खौफ न करे इन्नल्लाह माना मा अल्लाह तवा बिनी सा गदा मदीने जो मीर तो सा भी मा रब गद तुझे दोस्त अबू बकर सा भी गद जे अबू बकर सा रब गद हुजे उन अबू बकर के न दुश्मन जी तलवार वार नहीं करे सके न के बदबख्त जी सुभान वार नहीं करे नारे तकबीर तो चवे अबू बकर उमर के जन्नत पे वजन लड़ीदा से मदीने जमीर फरमायो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुन मिन रियाज़िल जन्नह मदीने जमीर फरमायो मुझे हुजरे ऐ मुझे मिंबर के दरमियान जे कोई स्पेस हो जेकी जगह हो मा बैन बैती व मिंबरी रौज़तुन मिन रियाज़िल जन्नह मदीने जमीर फरमायो मुझे हुजरे मुझे मिंबर के दरमियान जेकी जगह हो वह जन्नत जे बागन मा एक बाग दुनिया ते काई जन्नत कोने दुनिया ते जन्नत आ मदीने जे मीर जो हुजरो जन्नत आ मदीने जे मीर जो रोज़ो गालायो मदीने जे मीर जो रोज़ो जन्नत आ ऐ वह जन्नत अम्मा आयशा जो हुजरो आ मदीने जो मीर काथे आरामी आ गालायो अम्मा आयशा सिद्दीका जे हुजरे में तू तो चाहे अबू बकर के जन्नत में छड़ीदा से तू तो चले उमर के अबू बकर उमर जी परेशानी न कर अबू बकर उमर मदीने जे मीर के फाकुरन में जन्नत में पहुंच चुका है मौलवी बाजे आंख में जो फिक्र कर मन कुंत मौला हो फाली जन मौला हो मदीने जे मीर फरमायो जंजो मां सरदार उन जो अली सरदार जजो मां अगवान हां मन कुंत मौला हो फाली जन मौला हो जजो मां सरदार उन जो अली सरदार जजो मां काई उन जो अली काई जजो मां अगवान उन जो अली अगवान चौथा अली असांजो काए अली असांजो अली असांजो अली असांजो कायदा अगवाना सरवाना इन हदीस के भी मन जे इन हदीस के मने थो इन हदीस सां गड को बेन हदीसन के भी मन इनके भी मन कुंत मौला हो फाली जन मौला हो इनके भी मन मदीने जमीर फरमायो अल हसन वल हुसैन सज्जिदा शबाबी अहल जन्नह हसन हुसैन जन्नत के जवानों का सरदार हैं इन हदीस के भी मन मदीने जमीर फरमायो हुसैन मिन्नी व अना मिन अल हुसैन हुसैन मुमा है मा हुसैन महा इन हदीस के भी मन मदीने जमीर फरमायो अना मदीनतुल इल्मी व अली जन्बाबुहा मा मदीना बा इल्म जो शहरा अली उन जो दरवाजो
इन हदीस के भी मन अन मदीनतुल इल्म वालिजुन बाबुहा मा इल्मतु शहर ऐ अली अली इल्म जे शहर जो दरवाजो इल्म जे शहर के भी मन इल्म जे शहर जे दरवाजे के भी मन ऐं जॾहिं इल्म जे शहर में दरवाजे का अंदर दाखिल थींदे त शहर में मदीने जे मीर जे इल्म जा शहरी सहाबा मिलंदई उन्हनि खे भी मन कुल तुरी हा कुछ चाहिए हा अन मदीनतुल इल्म वाली जुनबाबो मदीने जे मीर फरमायो मा इल्म जो शहर हो अली उन जो दरवाजो इल्म जे शहर मदीने जे मीर खे भी मन इल्म जे दरवाजे अली खे भी मन जॾहिं इल्म जे दरवाजे में दाखिल थी इल्म जे शहर में दाखिल थी ने तो शहर में तोखे इल्म जे शहर जा शहरी मिलंदा शहरन के भी मन जेकरे इल्म जे शहरन के जो इनकार कने सहाबा जो इनकार कने त इल्म जो शहर वैरान थी वींदो इल्म जो शहर वैरान थियो त दीन मसक थींदो दीन मसक थियो त इस्लाम मसक थींदो इस्लाम मसक थियो त पुतो जड़ा बदबख्त सहाबा ते वार अल्लाह इल्म जे शहर के भी मन इल्म जे दरवाजे के भी मन इल्म जे शहर सहाबा के भी मन जी हिन हदीस के मनिए थो बन कुंत मौला हो फालिजन मौला हो जी हिन हदीस के मनिए थो अल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहले जन्नह जी हिन हदीस के मनिए थो हुसैन मिन्नी व अना मिन अल हुसैन जी हिन हदीस के मनिए थो काना मदीनतुल इल्म वालिजन बाबुहा यही मदीने जे मीर जे हिन हदीस के भी मन मदीने जे मीर फरमायो अस्सहाबतु कुल्लुहुम अदूल अबा मदीने जो मीर सच्चो केड़ा था चो केड़ा था चो केड़ा था चो हिकड़ी कुरान की आयत बयान किन सहाबा के शान में मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लजीना माहु अशिद्दाउ अलल कुफ्फार रुहमाउ बैनहुम हाने मदीने जे मीर का फरमान तो बयान किया मदीने जे मीर फरमायो अस्सहाबतु कुल्लुहुम अदूल मुझा सब सहाबी अदल वारा था मुझा सब सहाबी इंसाफ वारा था तू तो चवे त अबू बकर हक को सब कयो उमर हक को सब कयो उस्मान हक को सब कयो मदीने जो भी तो चे अस्सहाबतु कुल्लुहुम अदूल मुझा सब सहाबी अदल इंसाफ वारा था तू जी मनाया मदीने जे मीर जी मदीने जे मीर हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम इमामुल अंबिया छाहो गालायो मदीने जो मीर केर हो मदीने जे मीर जा आशिक गालायो मदीने जो मीर केर हो इमामुल अंबिया रुको अल्लाह लफ्जी तौर ते इमामुल अंबिया मदीने जे मीर के न कयो मेरा जवारी रात मदीने जो मीर मदीने का बुराक के सफर करे मस्जिद अक्सा पहुंचो अल्लाह पाकी कुदरत सा तमाम अंबिया के गल करे इमाम बच्चे मुसल्ले थे मदीने के मीर के बिहारे इमामुल अंबिया बनायो पाक पैगंबर रिसालत का पहरो अलालत के आलम में अठ नमाजू अठ दी है पंजनी है हुक्म फरमायो मुरु अबा बकरिन फलयुसल्ली बिन्नास मुरु अबा बकरिन फलयुसल्ली बिन्नास नुक्तो थोड़िया नबी जे मौजूदगी में के उम्मती के इमामत जो हक हासिल नाहे हुंदो नबी के मौजूदगी में मुरीद इमामत के मुसल्ले ते नथो भी सके नबी के मौजूदगी में सहाबी इमामत के मुसल्ले ते इमामत नथो कराए सके मदीने जो भी इमामुल अंबिया मस्जिद अक्सा में अल्लाह पाक पैगंबर के इमामुल अंबिया बनायो ए पाक पैगंबर रिसालत का पहरो मुरु अबा बकरिन फलयुसल्ली बिन्नास मस्जिद नबी में पाजे मुसल्ले ते अबू बकर के बिहारे करे सहाबा जो इमाम बनाए करे लो पैगाम दिनो त मुका पो जेकरे मुझे मुसल्ले जो वारिस अबू बकर सिद्दीक सुभान अल्लाह असहाबी कन नुजूम फबिअज्जिहिम इक्तदैतुम इहतदैतुम मदीने जे मीर फरमायो मुझा सब सहाबी हिदायत जा सितारा था के हिकड़े जे विकट लगी पवंदो हिदायत वारा बन जे विंदो इमाम तहावी फरमाए तो हुब्बु सहाबती मिनल ईमान हुब्बु सहाबती मिनल ईमान इमाम तहावी रहमहुल्लाह फरमाए तो सहाबा जी मोहब्बत ईमान जो हिस्सो तू अज हजरत अबू सुफियान के खिलाफ बकवास तो करे कातिबे वही
हजरत अमीर मुआविया के खिलाफ बकवास तो करे। हजरत अबू सुफियान के बारे में मदीने के अमीर जो हजरत अबू सुफियान 70 हदीस जे किताब में मदीने के अमीर जे हदीस जो रावी है। तो हजरत अबू सुफियान जो इनकार नथो करे, हजरत अबू सुफियान जो इनकार करे मदीने जे अमीर जे हदीस जो इनकार करे। हजरत अमीर मुआविया कहते में वही हो कुरान जो तस्नीफ कंदड़ हो मदीने जे अमीर जे फरमान के लिखण वारो चवंता ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीयुल्लाह वसी रसूलुल्लाह खिलाफतहु बिला फसल। अब चवंता या कोन था गालायो कलमे में चतियो कुरान में साबित कर कलमो तो जो मुरीद थे अल्लाह ला इलाहा इल्ला हु। कुरान तो चले अल्लाह ला इलाहा इल्ला हु, ऐ कुरान तो चले मुहम्मदुर रसूलुल्लाह वल्लज़ीना माअहु। असांजे कुरान जा असांजे कलमे जा बजुज़ कुरान में साबित है ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ला इलाहा इल्ला हु कुल हुवल्लाहु अहद अल्लाहु समद लम यलिद वलम यूलद वलम यकुल लहु कुफुवन अहद। मुहम्मदुर रसूलुल्लाह 1000 दफा ला इलाहा इल्लल्लाह की तस्बीह पढ़ जैसी टाइम मुहम्मदुर रसूलुल्लाह न चवंदे तो जो ईमान मुकम्मल न थींदो। अल्लाह सां गॾु मुहम्मदुर रसूलुल्लाह सां गॾु अल्लाह पर तू जेकी चती है अलीयुन वलीउल्लाह तोखे कायदानन जे आकिबत जो भव तो उन्हनि हुजूर जे खत्म नबूवत जो इनकार कयो तो दायरे इस्लाम का खारिज थी विया। जेकॾहिं मां अली जे नबूवत जो ऐलान कयमि त दायरे इस्लाम का खारिज थी तो चए अलीयुन वलीउल्लाह माना नबी हुजे या न हुजे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह अलीयुन वलीउल्लाह तू तो चवे मुहम्मदुर रसूलुल्लाह हुजे या न हुजे। अली अल्लाह जो वलिया अली के अल्लाह का विलायत मिली नबी हुजे या न हुजे फर्क नथो पवे। अलीयुन वलीउल्लाह अली जो अल्लाह सां डायरेक्ट ताल्लुक मदीने जो भी हिन उम्मत के अल्लाह जो ताल्लुक सिखाण आयो। जॾहिं सहाबा खां मक्के जा मुशरिक पुछंदा हा तव्हांजे ज़िंदगी जो मक़सद छा आहे त उहे चवंदा हा असांजे ज़िंदगी जो मक़सद ई आहे लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद। सहाबा चवंदा हा असांजे ज़िंदगी जो मक़सद लिनुख़रिजल इबाद मिन इबादतिल इबाद इला इबादति रब्बिल इबाद। असांजे ज़िंदगी जो मक़सद माण्हुनि जे ग़ुलामी मां कढी अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो ग़ुलाम बणायो। अॼु तू माण्हुनि जे ग़ुलामी में तो शरीक करे ऐं शामिल करे तू उन सहाबा जे अज़ीम तौहीद जे पैगाम के उन अज़ीम तौहीद जे मैसेज के उन अज़ीम तौहीद जे मेहनत के मिसमार तू तो चए अलीयुन वलीउल्लाह। मां जॾहिं कुरान खां तो पुछां अल्लाह फरमायो अलम तअलम अन्नल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्दि वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। अली असांजो इमाम चओ अली असांजो मुर्शिद अली असांजो अगवान अली असांजो रहबर अली असांजो रहनुमा है। अली जे मोहब्बत का सवाइ ईमान मुकम्मल कोने पर जेको तुंहिंजो तसव्वुर आहे त नबी हुजे या न हुजे अली के डायरेक्ट अल्लाह का विलायत आहे। कुरान खां तो पुछां अल्लाह जे कुरान चयो अलम तअलम अन्नल्लाह लहू मुल्कु समावाति वल अर्द वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। अल्लाह तो फरमाए छा तव्हां खे मालूम न आहे त अल्लाह उहा ज़ात आहे जेको आसमाननि ऐं ज़मीन जे सल्तनत जो अकेलो मालिक आहे। वमालकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। अल्लाह से फरमाए थो ऐं अल्लाह का सवा कोई भी तहां जो वली कोने कोई भी तहां जो मददगार कोने। तू तो चए अलीयुन वलीउल्लाह अली असांजो वली आहे अली के अल्लाह का विलायत मिली आहे। अली जी विलायत के तू नबुव्वत के बराबर तो समझे नबी के नबुव्वत के विलायत के बराबर तो समझे। जकरे तो जो इहो अकीदो आ त कुरान तो चए वमा लकुम मिन दूनिल्लाहि मिन वलिय्यिन वला नसीर। रब तो चवे कोई तहां जो वली कोने रब तो चवे कोई तहां जो मददगार कोने। कोई झंडो कोई कंडो कोई कबर कोई पीर कोई फकीर कोई ज़ाकिर कोई घोड़ो कोई ताज़ियो तो जो मददगार कोने। अल्लाह ला इलाहा इल्ला हु
अल्लाह का सवा कोई इबादत के लायक कोने। संग दिल था थियो तो दर दर ते था झुको। हे अल्लाह जो कुरान मुझे हथन में आ मां हिन पंहिंजे गुनहगार अखिन सा मानुन के हजरत लाल शहबाज कलंदर उस्मान मरवंदी रहमहुल्लाह जे कब्र के सजदो कदे ॾिठो। जेकरे कलंदर लाल शहबाज जी कब्र भी सजदे के लायक आ ऐं रब भी सजदे के लायक आ त पो तवा का पुछा तो त कलंदर में रब में क्या फर्क है। घोड़े जारो बारे में तुम चाहे नहीं देखो बस घोड़े जारो बस अब बासिम था या कौन था बासिम गालायो जेकरे गलत तो करे जेकी चोर की सजा हुआ मुझी सजा जेकरे घोड़ो भी बास चलाई ऐ रब भी बास चलाई तो पो घोड़े में रब में केड़ो फर्क है। हिंदू मंदिर में मूर्तिन के पूजन ऐ तू नाई ऐ रही मुहर्रम ते ताज़ियन के पूज वो पंहिंजन खुदान जी तशबीह मूर्तिन सां ॾियनि ऐं तू पंहिंजी अकीदत जी तशबीह ताज़िये सां ॾे। दीन में मातम कोने शहीद ते मातम ना है थींदो शहीद जिंदा है जाविंदा है खटींदड़ ते हाय ना है थींदी खटींदड़ ते वाह थींदी मुंहिंजो मुर्शिद हुसैन खटे वियो क्या बच्चे सुबुह ताईं हुसैनियत जिंदाबाद जा नारा लॻंदा यजीदियत जिंदाबाद जा नारा लॻंदा हुसैनियत जिंदाबाद जा नारा क़यामत जे सुबुह ताईं लॻंदा यजीदियत मुर्दाबाद जा नारा क़यामत जे सुबुह ताईं लॻंदा। खटींदड़ ते मातम नाहे थींदो खटींदड़ ते पिटको नाहे थींदो खटींदड़ ते रोजे राड़ो नाहे थींदो खटींदड़ ते वाहवा थींदो तोखे पिटको ऐं कुचको मुबारक हुजे। हिन उलमाए देवबंद खे हुसैन इब्न अली जी दस्तार मुबारक हुजे हुसैन इब्न अली जी दाढ़ी मुबारक हुजे हुसैन इब्न अली जो है कुरान मुबारक हुजे। जो तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन तुझो हुसैन मुझो हुसैन। हुसैन इब्न अली जी विलादत के भी बयान कर हुसैन इब्न अली जी शहादत के भी बयान कर ऐ जनाब हुसैन इब्न अली जे 50 साला मदीने जी जिंदगी के भी बयान कर। हुसैन इब्न अली कुरान पढ़ने 56 साल की जिंदगी में यजीद के नाहक ते समझो मदीने का सफर करे करबला जी रेगज़ार धरती ते आयो। हुसैन इब्न अली जे जवानी में 50 सालन में हिकड़ो ॾींहुं भी के खिलाफ तलवार साबित कर मां तुझे हथन ते बचत करण जला था जा। नबी जे सहाबीअ ते मारस कयो शक करण मदीने जे मीर जे नबुवत ते शक करण जे बराबर आ नबी जे रिसालत ते शक करण जे बराबर आ। सहाबी चइबो रखिया जेको मदीने जे मीर जो मुरीद हुजे सहाबी चइबो रखिया वयुज़क्कीहिम वयुअल्लिमुहुमुल किताब वल हिकमा जिनको तस्कियो मदीने जे मीर कयो हुजे जेके कुरान जो इल्म मदीने जे मीर ॾिनो हुजे जेके हिकमत मदीने जे मीर ॾिनी हुजे जेके कलमो मदीने जे मीर पढ़ायो हुजे उनके सहाबी चइबो। मदीने जे मीर जे सहाबीअ में शक पाक पैगंबर जे रिसालत में शक जे बराबर आ। के बदबख्त चवनि था त असां हुजूर जे घर वारनि खे नथा मञूं। अम्मा आयशा सिद्दीक़ा जे शान में गुस्ताखी था कनि तुंहिंजी अम्मा मुंहिंजी अम्मा जे अम्मा आयशा जे शान में रब कुरान नाज़िल कयो। ये को पहलो इल्जाम कोन हो भिड़ियारो नवारो आखिरी गाला बिल्कुल खत्म थो कयो। हजरत यूसुफ ते भी इल्जाम अल्लाह जो नबी हो जॾहिं हजरत यूसुफ ते इल्जाम लगो तो बंधणन में बधल बार हजरत यूसुफ जो वकील सफाई पढ़े। हजरत यूसुफ ते इल्जाम लगो तो बंधणन में बधल बार हजरत यूसुफ जो वकील सफाई बणियो। नबी हजरत ईसा जी अमड़ बीबी मरियम ते इल्जाम लगो तो बंधणन में बधल बार हजरत ईसा पांजी अमड़ जो वकील सफाई बणियो। अम्मा आयशा तुझे इज्जत ता कुर्बान अम्मा आयशा तुझे मर्तबे ता कुर्बान अम्मा आयशा तुझे मान ता कुर्बान अम्मा आयशा तुझे अजमत ता कुर्बान। जने तो देकिन बदबख्त इल्जाम आयो कि तो जो वकील सफाई को बारना खुद अल्लाह पान पड़े। जने मुझी अम्मा तुझी अम्मा ते इल्जाम लगो तो रब जो कुरान अम्मा आयशा जो वकील सफाई बणियो। सूरह नूर अम्मा आयशा जे शान में
अम्मा आयशा जे वकालत में, अम्मा आयशा जे सफाई में। अत्तज्जिबातु लित्तज्जिबीन वत्तज्जिबून लित्तज्जिबात। होश कयो के चंद मौलवी जे चवण में बाजिया के मथे बर्बाद न कयो। प्रिया रोड वारो साहबियत शक मदीने जे मीर जे रिसालत जे शक जे बराबर हो। ऐ पाक पैगंबर जे घर वारन ते शक, पाक पैगंबर जे किरदार ते शक जे बराबर। तू हुजूर जे घर वारी जे किरदार ते शक न थो करे, मदीने जे मीर जे किरदार ते शक करे। अल्लाह तो फरमाए अत्तज्जिबातु लित्तज्जिबीन वत्तज्जिबून लित्तज्जिबात। अल्लाह तो फरमाए पाकबाज औरतों पाकबाज मर्दन जलाए, पाकबाज मर्द पाकबाज औरतुन जलाए। तव्हां खां पुछां तो छा मदीने जे मीर खां वॾो को पाकबाज थी सघे थो? ॻाल्हायो बा। अत्तज्जिबातु लित्तज्जिबीन वत्तज्जिबून लित्तज्जिबात। कुरान तो चवे पाकबाज औरतों पाकबाज मर्दन जलाए, पाकबाज मर्द पाकबाज औरतुन जलाए। रब्बे मोहम्मद जो कसम मदीने जे मीर खां वॾो कोई पाकबाज नथो थी सघे ऐं मदीने जे मीर जे घर वारनि खां वधीक कोई पाकबाज नथो थी सघे। सहाबी ते शक करे, रसूल जे रिसालत ते शक थो करे, पाक पैगंबर जे अज़वाज ते घर वारनि ते शक करे, मदीने जे मीर जे किरदार ते शक थो करे, पंहिंजी आक़िबत तो फिक्र करे, पंहिंजे लाइ जहन्नम तो खरीद करे। तू तो चवे अम्मा आयशा मुंहिंजी अमड़ कोन्हे, तोखे चयो कंहिं त तुंहिंजी अमड़ आहे। कुरान तो चवे अन्नबीयु औला बिल मोमिनीन। मां पहिरें ॾींहुं चयुमि, इब्तिदा में चयुमि, शुरूआत में चयुमि, काई ॻाल्हि न हूंदी, काई ग़लत ॻाल्हि न हूंदी, सिर्फ़ दलील जी ॿोली। कुरान थो पढ़ो, मदीने जे मीर जो फरमान थो पढ़ो, फ़ैसिलो तव्हां ते थो छॾियो। घर में वञी कुरान खोले ॾिसो, जेकॾहिं ग़लत माना कई अथमि, ग़लत तशरीह कई अथमि, जेकी चोर जी सज़ा उहा मुंहिंजी सज़ा। अन्नबीयु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम व अज़वाजुहु उम्महातुहुम। कुरान तो फरमाए सूरह अहज़ाब जी आयत आहे, अल्लाह तो फरमाए अन्नबीयु औला बिल मोमिनीन मिन अनफुसिहिम। ए ईमान वारो, ए मोमिनो, मदीने जे मीर जो तहां जे मथां हक़ तहां जे जिंदुनि ऐं जाननि खां वधीक आहे। मदीने जे मीर जो तहां जे मथां तहां जे जिंदुनि ऐं जाननि खां वधीक हक़ आहे। अॼु तव्हां जमहूरियत जी ॻाल्हि करे, आज़ादी जी ॻाल्हि करे, तव्हां कादियाननि खे खुलेआम छुट्टी ॾिनी आहे। यादि रखो कुरान थो चवे त असांजे जिंदुनि ऐं जाननि खां वधीक, असांजे बचनि ऐं ॿारनि खां वधीक, असांजे अब्बे ऐं अम्मा खां वधीक असांजे मथां हक़ मदीने जे मीर जो। तख़्त ए दार ते बि पाक पैगंबर जे ख़त्म नबुवत जा तराना बुलंद कंदा रहंदासीं। कोई माईअ जो नाम न पाक पैगंबर जे ख़त्म नबुवत के दागदार थो करे सघे, न पाक पैगंबर जे अज़वाज रसूल जे इज़्ज़त ऐं हुर्मत के दागदार थो करे सघे, न पाक पैगंबर जे सहाबा जे इज़्ज़त ऐं नामूस के दागदार थो करे सघे। रब्बे मोहम्मद जो कसम जेको ख़त्म नबुवत सां छेड़खानी कंदो, मैदान में उन जो मुक़ाबिलो कंदासीं। जेको अज़वाज रसूल जे इज़्ज़त ऐं हुर्मत सां छेड़खानी कंदो, मैदान में उन जो मुक़ाबिलो कंदासीं। जेको सहाबी रसूल जे इज़्ज़त ऐं हुर्मत सां छेड़खानी कंदो, ख़ुदा जो कसम मैदान में उन जो मुक़ाबिलो कंदासीं। कुरान तो फरमाए ए ईमान वारो, ए मोमिनो, तहां जे मथां तहां जे जिंदुनि जाननि खां वधीक मदीने जे मीर जो हक़ आहे। कुरान तो फरमाए त मदीने जे मीर जो घर वारियूं तहां जूं अमड़ियूं आहिनि। कुरान तो चवे त मदीने जे मीर जूं सभु घर वारियूं तहां जूं अमड़ियूं आहिनि। ए ज़ाकिर, ए ज़वार, ए मौलवी, ए मुल्ला, तो जी मञा या कुरान जी मञा। कुरान तो चए त अम्मा आयशा मोमिननि जी
अम्मा आयशा मोमिनन जी जंजी अम्मा आयशा अम्मड़ा बैयत बुलंद करे तो अम्मा आयशा मोमिनन जी अम्मड़ा सहाबियत इल्जाम नबी जे रिसालत इल्जाम अम्मा आयशा ते इल्जाम नबी जे किरदार है इज्जत इल्जाम जे बराबर। घणी लंबी गुफ्तगू थी वही। हुजूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ने जी आखिरी हदीस मदीने जे तमाम ॿुधो हूंदो जुमे जे खुतबे में उलमा इकराम का मदीने जमीर फरमायो अरहम उम्मती बि उम्मती अबू बकर व अशद्दुहुम फी अमरिल्लाह उमर व अस्तक़ुम हया उस्मान व अक़दाहुम अली व फातिमा सय्यदतु निसाई अहलिल जन्नह वल हसन वल हुसैन सय्यदा शबाबी अहलिल जन्नह। नई हदीस में अक्ते मदीने जो मीर तो फरमाए अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ला तत्तखिदूहुम गरदन मिन बादी फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम। अब मदीने जो मीर सच्चो कुरान सच्चो मदीने जे मीर जी हदीस सच्ची आ। मदीने जे मीर जी हदीस पढ़ी थम मदीने जे मीर फरमायो अल्लाह अल्लाह फी अस्हाबी ए मोमिनो ए ईमान वालो ए मुसलमानो मुझे सहाबा जे बारे में अल्लाह का पुजो। अल्लाह अल्लाह फी अस्हाबी मुझे सहाबा जे बारे में अल्लाह का पुजो। ला तत्तखिदूहुम गरदन मिन बादी मुखा को मुझे सहाबा के तनकीद जो निशाना न बनाए जो। हदीस जो तर्जुमो थो कया मदीने जमीर फरमायो मुझे सहाबा जे बारे में अल्लाह का पुजो। मदीने जमीर फरमायो ला तत्तखिदूहुम गरदन मिन बादी मुखा को मुझे सहाबा के तनकीद जो निशाना न बनाए जो। मदीने जमीर फरमायो फमन अहब्बहुम फबिहुब्बी अहब्बहुम वमन अबगदहुम फबिबुग़दी अबगदहुम। मदीने जमीर फरमायो जिन मुझे सहाबा सा मोहब्बत कई उन्हनि मां मदीने जे मीर सां मोहब्बत कई। जिन मुझे सहाबा सां बुग़्ज़ कयो उन्हनि मदीने जे मीर सां बुग़्ज़ कयो। सहाबा सां मोहब्बत मदीने जे मीर सां मोहब्बत जो दलील आहे। सहाबा सां बुग़्ज़ मदीने जे मीर सां बुग़्ज़ जो दलील आहे। तू सहाबा सां बुग़्ज़ करे ॼण त मदीने जे मीर सां बुग़्ज़ तो करे ऐं तू सहाबा सां प्यार करे ॼण त मदीने जे मीर सां प्यार तो करे। आखिरी ॻाल्हि तक़ाबुली जाइज़ो छॾिया थो तुझे मसलक है पंहिंजे मसलक जो तुझे फिरके है पंहिंजे फिरके जो। अज हिन भैया रोड ते हिन पढ़ियल लिखियल आवाम में तक़ाबुली जाइज़ो पेश करे रहियो हां। तुझो मज़हब ऐं मुंहिंजो मज़हब दलील जे आईने में आखिरी ॻाल्हि करे रहियो हां ख़त्म करे रहियो हां फ़ैसिलो भैया रोड वारनि जे हवाले करे रहियो हां। तो वटि छा आहे मूं वटि छा आहे तुझो मज़हब ऐं मुंहिंजो मज़हब दलील जे आईने में अकुल जे आईने में। तो वटि इमाम बारगाह मूं वटि मस्जिद तो वटि इमाम बारगाह मूं वटि अब मस्जिद जे हूंदे इमाम बारगाह जी ज़रूरत पेश छो आई सवाल छॾिया थो जवाब को ज़ाकिर ज़वार ॾे। मस्जिद वअन्नल मसाजिद लिल्लाहि फला तदउ मअल्लाहि अहदा। मस्जिद जो दलील कुरान में है हलिया वञ मक्के में तोखे मस्जिद हराम मिलंदी हलिया वञ मदीने में तोखे मस्जिद नबवी मिलंदी हलिया वञ कूफे में तोखे मुर्शिद अली जी मस्जिद मिलंदी। इमाम बारगाह काॾो आयो मस्जिद में थींदी इबादत ऐं इमाम बारगाह में थींदी घोट घोटाणा। दमादम दो खाना गम कमाएंगे अहमद और खाएंगे हम। न नमाज न रोज़ो न हज न ज़कात हले 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 कर तो भांडो ठरे वो दीन न दाढ़ी न पटको न कुरान न नमाज न दीन न मस्जिद सिर्फ घोट घोटा में पूरा उठंदा तो तनकीद जो निशानो अल उलमा वरसतुल अंबिया आलिम नबियत का वारिस है। नबी वर्षे में जेकरे छड़ियो आ तो उलमा के छड़ियो आ। नबूवत नबी जे नबूवत जो मकसद इंसान ज़ात जी कामिल मुकम्मल रहनुमाई कर हुई। ये अम्मा ये अम्मा दा हक है ये न्याणियां दा हक है ये धीयो हे धीअ दा हक है ये घरवारियां
ये घरवारी जा हक है, ये बकरिया हलाला, ही सुअरा हरामा, ही शराबा हरामा, ही बोतला हलाला, हे खीरा हरामा, ही खीरा हलाला, हे पेशाबा हरामा। खीर हलाल शोआ उलमा बुधाइंदा, शराब हराम छोआ उलमा बुधाइंदा, ज़ाल जा केड़ा हक है आलिम बुधाइंदा, घरवारी जा भेण जा न्याणी जा अम्मड़ जा केड़ा हक है केर बुधाइंदो अवा केर बुधाइंदो आलिम बुधाइंदा। नबी जो कम इंसान जाती कामिल ए मुकम्मल रहनुमाई करन हुई। मदीने जमीर फरमायो अना खातमुन नबीयीन ला नबी बादी, मा आखिरी नबी हा मुखातबुन नबी नहीं दो। अल्लाह खत्म नबुव्वत की मोहर मदीने जमीर ते सख्त फरमाई। पाक पैगंबर खापो को नबी नहीं अचो, लेकिन इंसान इंदा हिकड़ा जमदा ब्या मरदा, हिकड़ा इंदा ब्या वीदा, क़यामत जे सुबह ताईं यो सिलसिलो जारी रहंदो। हाणे इंसानन के इंसान केर बणाईंदो, इन इंसान के अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो ताल्लुक केर से खरीदो। मदीने जमीर फरमायो अल उलमा वरसतुल अंबिया, आलिम रगो मां मोहम्मद जाना नबियन जा वारिस हैं। तू भी पंहिंजे सफर में तलाश कर, तो वट ज़ाकिर मुहत आलिम तकाबली जायज़ों पे पेश गया, तो वट इमाम बारगाह मुवट मस्जिद, तो वट कसीदो मावट कुरान, तो वट भंग मावट खीर, तो वट मातम मावट सबर, तो वट बुग़्ज़ सहाबा मावट मोहब्बत सहाबा, तो वट ज़वार मावट हाजी, तो वट ईरान मावट मक्को मदीनो, तो वट ज़ाकिर मावट आलिम, तो वट जाहिल मावट हाफिज, तो वट दुनियादार मावट दीनदार, तो वट दुनिया मावट आखिरत, तो वट मरसियो मावट तिलावत कुरान, तो वट रुगो आले रसूल मावट आले रसूल भी, अहले बैते रसूल भी, असहाबे रसूल भी, तो वट दर दर जो सजदो, कब्रुन जो कलंदर जो भिटाई जो घोड़े जो तज़िये जो पीर जो फकीर जो, तो वट दर दर जो सजदो मावट अल्लाह जो सजदो, अकेले अल्लाह जो सजदो, अल्लाह वहदहु ला शरीक लहू जो सजदो। आयतुल कुर्सी कुरान जी दिल, अल्लाह से कुरान मजीद में आयतुल कुर्सी के कुरान जी दिल बनायो। तकीर न थो गया, बे दफे मौको मिलो तो आयतुल कुर्सी बयान कंदुस, सिर्फ इशारतन गाल छड़े थो वञा। अल्लाह आयतुल कुर्सी के कुरान जी दिल बनायो। कुरान जी दिल थी चवे अल्लाहु ला इलाहा इल्ला हुवल हय्युल क़य्यूम ला ताखुदुहु सिनतुन वला नौम लहु मा फिस समावाति व मा फिल अर्द मन ज़ल्लज़ी यशफ़अु इंदहु इल्ला बिइज़्निहि यअलमु मा बैन अयदीहिम व मा ख़ल्फ़हुम व ला युहीतून बिशैइन मिन इल्मिहि इल्ला बिमा शाअ वसिअ कुर्सियुहु समावाति वल अर्द वला यऊदुहु हिफ़्ज़ुहुमा व हुवल अलियुल अज़ीम। अल्लाह इन आयतुल कुर्सी कुरान जे दिल में फरमायो अल्लाह ला इलाहा इल्लाहु, अल्लाह फरमाए तो इबादत जे लायक रुगो मां के लो अल्लाह, सजदे जे लायक रुगो मां के लो अल्लाह, घुरण जे लायक रुगो मां। तू दर दर ता घुरे त मोमिन मारगो अल्लाह जे दर ता घुरा त कटड़ू। तू कलंदर ते भी पयो होज, बिटाई ते भी पयो होज, घोड़े ते भी पयो होज, तज़िये ते भी पयो होज, बासुं भी पास, कबरन के भी पूज, पीरन के भी पूज। तू तो जने तो पीर पुट थो दे। अल्लाह जो नबी हजरत इब्राहिम अलैहि सलातो व सलाम जिन नस्ल मां मदीने जो मीरा जिन नसब मां हजरत इब्राहिम के औलाद कोने। अल्लाह जो नबी आ कुरान में नबी जी दुआ है अल्लाह जो नबी हजरत इब्राहिम औलाद कोने, औलाद तो घुरे रब खा छा तो फरमाए रब्बि हबली मिनस सालिहीन, रब्बि हबली मिनस, ए अल्लाह सालिह चावड़ तने चो हुकुम का चेवा गाल दुखिया थोड़ी मन्ने त चवा नाराज न थे जी भाऊ मुखे औलाद न मानो खबर आ तो 3-4 साल थिया शादी की औलाद न पे भाऊ अम्मा वही नाई मुहर्रम ते इमाम कासिम जे पींखे मां मेहंदी खणी मुजी घरवारी जे हथ ते है उन महीने मुजी घरवारी प्रेग्नेंट थी। तू चो के न बुधाई दू अम्मा के चवा मेहंदी खणी दी तू भी बाबी के हण खणी मुजी घरवारी के तो से मुझी भेड़ के थोड़ी से मुझी न्याणी के मुझे गैरत बर्दाश्त
नथी करे ये मुझी साल इनमें बियो कोई शरीक कोने ये मुझी गैरत मुझी साल में मुसाकद कोई शरीक कोने ए प्यारो तवारो चा तव्हां खे तव्हां जे रब ते तव्हां जे साल जेतरी भी गैरत कान थी अचे जो रब खे दर दर सां गॾु शरीक था आयतुल कुर्सी में रब हिक दावा कई अल्लाह तो चवे मा तहा जो इलाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मा तहा जो खालिक अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मा तहा जो मालिक अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मां सजदे जे लाइ मां पुटन ॾियण वारो मां धीअन ॾियण वारो मां बीमारी ॾियण वारो मां शिफ़ा ॾियण वारो अल्लाह हिकड़ी दावा कई ऐं अल्लाह ते 10 दलील बयान कई त रुगो मां छो ॿियो छो कोई कोन अल्लाह तो चवे अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मां इबादत जे लाइ मां सजदे जे लाइ मां नज़र जे लाइ मां नियाज़ जे लाइ मां बास जे लाइ मां बीमारी ॾियण वारो मां शिफ़ा ॾियण वारो मां ज़िंदगी ॾियण वारो मां मौत ॾियण वारो रुगो मां ॿियो कोई भी न रुगो मां ॿियो कोई भी न अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल्लाह चतो रुगो अकेलो मां सां गॾु ॿियो कोई अल्लाह रुगो अकेलो तू छो कुरान इन आयतुल कुर्सी में अल्लाह एक दावा कई त मां तहां जो खालिक मां तहां जो मालिक मां इबादत जे लाइक मां सच्चे जे लाइक मां बीमारी ॾियण वारो मां शिफ़ा ॾियण वारो मां पुटन ॾियण वारो मां धीअन ॾियण वारो मां ज़िंदगी ॾियण वारो मां मौत ॾियण वारो मां इज़्ज़त ॾियण वारो मां ज़िल्लत ॾियण वारो अल्लाह रुगो तू छो ॿियो छो कोई न अल्लाह इन पंहिंजी दावा ते आयतुल कुर्सी में 10 दलील ॾिना अल्लाह सी फरमाए थो अल्लाह ला इलाहा इल्लल्लाह अल हई अल हई अल हई अल्लाह जदो अकेलो मां सिर्फ इन जे करे जो मां जिंदा रहण वारो हां अल हई मां जिंदा रहण वारो हां बाकी सबनी ते मौत अची वेंदो पीरन ते फकीरन ते ज़ाकिरन ते ज़वारन ते मुर्शिदन ते मौलविन ते कुरान जे कारन ते आलिमन ते नबीयन ते वलीयन ते मौत पूरी जहान ते मौत कुल्लु मन अलैहा फान कजुल जलाल वल इकराम अल्लाह जे तो सबनी ते मौत अची वेंदो अल हई जिंदा रहण वारो रुगो मां हां इन जे करे इबादत जे लायक भी मां हां ऐं अल हई उन का पोइ अल कय्यूम बस दलील बाकी दलील पाण आयतुल कुर्सी पढ़जो पाण तर्जुमो ॾिसजो पाण समझण जी कोशिश कजो ॿियो अल्लाह चवे तो अल कय्यूम इबादत जे लायक रुगो मां सजदे जे लायक रुगो मां नज़र नियाज़ जे लायक रुगो मां इबादत जे लायक रुगो मां पासे पूछ जे लायक रुगो अल्लाह तू रुगो छो कलंदर छो न बिटाई छो न घोड़ो छो न पीर छो न अली छो न वली छो न अल्लाह के तो अल कय्यूम पेरो दलील जिंदा रहण वारो माया बिन सभी ते मौत ईंदो इन जे करे इबादत जे लायक मां अल कय्यूम अल्लाह चे तो मुझे टेकुन ते मां कंहिंजे भी टेक ते न या सब मुझे टेकुन ते मां कंहिंजी टेक ते कोन हो इन जे करे इबादत जे लायक मां हो बाकी दलील पाण पढ़जो तकाबली जायज़ हो तुमजो मज़हब है मुझो मज़हब तो वट इमाम बारगाह मुंह वट मस्जिद तो वट कसीदो मुंह वट कुरान तो वट भंग मुंह वट खीर तो वट मातम मुंह वट सबर तो वट बुग़्ज़ सहाबा मुंह वट हब्ब सहाबा तो वट ज़वार मुंह वट हाजी तो वट ईरान मुंह वट मक्को मदीनो तो वट ज़ाकिर मुंह वट आलिम तो वट जाहिल मुंह वट हाफिज तो वट दुनियादार मुंह वट दीनदार तो वट दुनिया मुंह वट आखिरत तो वट मर्सियो मुंह वट तिलावत कुरान तो वट रुगो अकेलो आले रसूल मुंह वट आले रसूल अहले बैत रसूल असहाबे रसूल तो वट दर दर जो सजदो मुंह वट रुगो अकेले अल्लाह जो सजदो तो वट ताबूत